जो आवाज़, हिक सिंध हिक सकाफ़त। नाज़रीन, कोटड़ीअ जे स्पेशल एजुकेशन एंड रिहेबिलिटेशन सेंटर में माज़ूरनि सां गॾिजी सकाफ़ती ॾींहुं मल्हायो वियो। उन हवाले सां ॾिसूं था इरफान अली मल्हा जी ही रिपोर्ट। कोटड़ी जे स्पेशल एजुकेशन एंड रिहेबिलिटेशन सेंटर पारां माज़ूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते हिकु पुरवकार तक़रीब मुनक़िद कई हुई, जंहिं त माज़ूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते सिंधी टोपी अजरक जो सकाफ़ती ॾींहुं पिणु मल्हायो वियो, जंहिं त तक़रीब में डायरेक्टर स्पेशल एजुकेशन एंड रिहेबिलिटेशन सेंटर स्कूल जे प्रिंसिपल अब्दुर्रहीम टावरी, DG सिहत डॉक्टर हादी बख्श चतोई, ASP UT अहमद इकबाल मेमण, MS कोटड़ी डॉक्टर एजाज अहमद अब्बासी, एडिशनल डायरेक्टर सोशल वेलफेयर मोहम्मद उरुस ख़ासकली वालदेन शागिर्दनि ऐं माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब में मौजूद माण्हुनि SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हीअ अॼु जो ॾींहुं माज़ूरनि जे आलमी ॾींहुं तौरु असां मल्हाईंदा आहियूं। 3 डिसंबर जो आहे, पर असां हुनखे सेलिब्रेट अॼु कयूं पिया। उन सां गॾु असां हिनखे कल्चरल रंग में सकाफ़ती रंग में रंगियो आहे। असांजे स्कूल जा जेके ॿार आहिनि स्पेशल पर्सन्स जेके आहिनि, जेके ॿुधण खां क़ासिर आहिनि पर उन खां अलावा ॿियनि सलाहियतुनि जा मालामाल, उनजो डिस्प्ले इहो आहे जेको डिस्प्ले सेंटर तव्हां ॾिसी सघो था। उनजो एक्टिविटी या उनजी परफॉर्मेंस ॾिसंदो त तव्हांखे ईअं फील थींदो त इहे जेके आहिनि माज़ूर न आहिनि, बल्कि असांजा आम फ़र्द वांगुरु असां वांगुरु ईअं आहिनि। सिर्फ़ु हुनजी हिकिड़ी असांजी हिकिड़ी खुटल आहे। उन करे उन मुआशिरे में असां जेकॾहिं उनजो सहकार कंदासीं त उहे असां सां गॾो हलंदा। आलमी ॾींहुं आहे स्पेशल ॿारनि जे लाइ, ऐं ॾाढी ख़ुशी थी रही आहे ॾिसी करे त माशाल्लाह स्पेशल एजुकेशन डिपार्टमेंट वारनि एतिरो वॾो प्रोग्राम अरेंज कयो आहे। ऐं हे ॿार माशाल्लाह असांजा ख़ासि ॿार आहिनि ऐं अलाह साईं हिननि खे एतिरी सलाहियत ॾिए थो। जेकॾहिं का हिकिड़ी सलाहियत खसे थो त उन जे बदिले में अल्लाह से ॿी का सलाहियत उनखे अहिड़ी ॾेई थो छॾे जेका असां में भी न होंगी। बहुत अच्छा एक इनिशिएटिव है स्कूल की तरफ से कि उन्होंने एक सेलिब्रेट किया है डे स्पेशल चिल्ड्रन के हिसाब से, क्योंकि स्पेशल चिल्ड्रन हमारे पाकिस्तान का फ्यूचर है। और आई थिंक जो हमने बहुत अच्छा इन्वेस्ट करना है, क्योंकि यही हमें बेसिकली एक अच्छा रिजल्ट दे के देंगे, अच्छा पाकिस्तान, अच्छा एक अच्छी आप कह सकते हैं अच्छा फ्यूचर की तरफ लेके जाएंगे। अॼो के ॾींहं जे हवाले सां तमामु घणी ख़ुशी थी आहे हिते कोटड़ीअ जे हिन प्रोग्राम में अची। ऐं जेको माज़ूरनि जो पंहिंजो ॾींहुं आहे ऐं वरी सकाफ़त जे ॾींहुं गॾिजी पिया आहिनि त अञा वधीक बहितर थियो आहे। साईं जेको आहे स्पेशल एजुकेशन डायरेक्टर साईं अब्दुर्रहीम टावरी साहब, जंहिंजी तमामु घणो एफर्ट वरितो आहे। नाज़रीन, हाणे कंदकोट मां तव्हांखे ख़बर खां आगाह कंदा हलूं त SS न्यूज़ जे सॾ ते हिक सिंध हिक सकाफ़त जे उनवान हेठि मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि तरफ़ां रैलियूं कढी सिंध अमड़ खे भेटा पेश कई वई आहे। उन हवाले सां ॾिसूं था फरहान अली मलिक जी रिपोर्ट। बिल्कुलु 3 डिसंबर टोपी अजरक ॾियारो जेको आहे SS न्यूज़ जे सरवण मोहतरम साजिद हुसैन सोलंकी जे ऐलानियल हिक सिंध हिक सकाफ़त जे अनवान हेठि कंदकोट में भी बेहतरीन नमूने मल्हायो पियो वञे। STP ज़िले सदर अकरम खान बाजकाणी ऐं जीवन सिंधी जी अॻुवाणी में रैली कढी वई आहे। अचो त अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उहे बाबति छा था ॿुधाइनि। अॼु असां 3 डिसंबर जे ॾींहं ते ऐं सिंध जी सकाफ़त वारे ॾियारे ते हिकु सिंध हिकु सकाफ़त जे इनवान सां SSU न्यूज़ सां जेका आहे गॾिजी पंहिंजे ऑफिस मां निकिरी इन कंदकोट जे मशरूफ़ तरीन इलाइक़े घंटाघर चौक ते बीठा आहियूं त असांजी जेका सकाफ़त ऐं तहज़ीब आहे, तमदुन आहे, जेका तारीख़ी असांजी रिवायतूं आहिनि, उहे तमामु शानदार रहियूं आहिनि। पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजे तहज़ीब सां, पंहिंजे कल्चर सां, पंहिंजे वतन सां जेका आहे प्यार जो इज़हार कयूं था। सिंधी माण्हू गॾिजी दुनिया खे हिकिड़ो पैगाम ॾींदासीं त सिंध असांजी तारीख़ी वतन आहे, जंहिंसां असीं हद खां वधीक मोहबत कयूं था। हिन ईद ॾियारे असां इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त हिते जेके बि गैर परदेही आहिनि उहे सिंध मां उनखे निकाली ॾिनी वञे। असांजो इहो मुतालबो आहे। हीअ असांजी जेके रैली निकिती आहे, अॼु असीं मैसेजूं पिया धारे के पंजाबी खे जेका असांजी टोपी ते, असांजे पटके ते, असांजी ॿोली ते, असांजे कल्चर ते जेका तनक़ीद कंदा आहिनि, अॼु इहा उन्हनि जे मुंहं ते चमाट आहे। अॼु असांजी परमन एहतजाज आहे। अॼु नस्लुनि खां, अॼु सियासी समाजी हरकनि खां फ़र्क़ु रखी अॼु सिंधी माण्हू टोपी अजरक सां निकिरी पिया आहिनि। जेको अॼु पुरमन रैली आहे, असांजो सभिनी सिंधी भाइरनि जो इहो हिकिड़ो मौक़ो आहे, सिंध घुरे थी आज़ादी। सिंध में जेके बि धारिया क़ाबिज़ थी विया आहिनि उन्हनि खे निकाली ॾिनी वञे। मौजूदु माण्हुनि जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणु आहे 3 डिसंबर टोपी अजरक ॾियारो जेको आहे SS न्यूज़ जे सॾ ते हिक सिंध हिक सकाफ़त जे अनवान हेठि जेको आहे असां रैली कढी आहे। 3 डिसंबर बहितरीन नमूने मल्हायूं पिया ऐं हिकु ई जेका आहे सभिनी सिंधी क़ौम खे गुज़ारिश आहे त सभी हिन रैली में शरीक थी सिंधी हुजण जो सबूत ॾियनि। कैमरा टीम सां गॾु फरहान अली मलिक।
न्यूज़ जो आवाज़, हिक सिंध हिक सकाफ़त।